वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम में इलेक्शन कराइण या न कराइण वारी सोच जी रेलगाॾी खोड़ सारा लामाराना लोडन खां पोइ नेठ पंहिंजे सिधे ट्रैक ते हलंदे जीअं ई नज़र आई त कल्ह ओचितो ई हिन माठे थींदड़ तलाउ में सुप्रीम कोर्ट बार हिकु अहिड़ो पथर उछलायो आहे जंहिंखां पोइ हिकु भेरो ॿीहर हिन समूरे फ्रंट ते हलचल नज़र अचे पई। काल्ह ताईं जेके अपडेट्स हुआ त 4 वकीलनि जूं तंज़ीमूं जंहिंमें पाकिस्तान बार, सुप्रीम कोर्ट बार, सिंध हाई कोर्ट बार ऐं पंजाब बार जा नाज़रीन तकबंदनि ते शदीद ख़दशा साम्हूं आया। इन्हनि ॼाणायो त चीफ इलेक्शन कमिश्नर जो अमल चूंडनि जी सालमियत लाइ संगीन आहे, शक शुबनि खे जनम ॾिए थो, जंहिं करे जेका इस्तीफ़ा आहे चीफ इलेक्शन कमिश्नर जी चूंडनि जी शफ़ाफ़ियत ऐं चूंडनि जी बहितरीअ लाइ शफ़ाफ़ियत लाइ तमामु ज़रूरी आहे। अॼु जॾहिं असीं इहो प्रोग्राम कयूं पिया, अॼु शाम जी जेका अपडेट आहे त अॼु केपी बार पारां बि इन जी हिमायत साम्हूं आई आहे इन मुतालबे जी। हाणे जेतोणीकि जेके इदारा आहिनि जंहिंमें सुप्रीम कोर्ट आहे, इलेक्शन कमीशन जो रद्दमल साम्हूं आयो त असीं कंहिं बि दॿाउ खे क़बूल न कंदासीं। सुप्रीम कोर्ट जे हवाले सां वाज़े सुप्रीम कोर्ट पहिरियां ई करे चुकी आहे त चूंडूं जेके आहिनि 8 फेबरवरी थींदियूं ऐं चूंडुनि जे हवाले सां कंहिं क़िस्म जी का बि जेका अहिड़ी का रंडक हूंदी उनखे बर्दाश्त न कंदासीं। अव्हांखे यादि हूंदो बलूचिस्तान में तकबंदनि वारो जेको ताज़ो ई मामिलो साम्हूं आयो उन हवाले सां बि सुप्रीम कोर्ट इहो वाज़े कयो त इन नोईअ जा बि जेके बि मामला हूंदा उहे हाणे असीं इलेक्शन खां पोइ ॾिसंदासीं। पर उनखां पोइ अॼु बि लिखत में फ़ैसिलो जारी थियो ऐं उन में इहो वाज़े कयो वियो आहे त मुल्क अंदरि जमहूरियत जो फ़ाल हुजण जी जेका निशानी आहे, जेका ज़मानत आहे, उहो चूंडनि जो टाइमली थियणु आहे। पर हाणे जेका ही सूरत हाल डेवलप थी आहे त इहो बि असांखे यादि रखण जी ज़रूरत आहे त जेके 3 मुख्य सियासी पार्टियूं आहिनि मुल्क जूं उन समेत ॿियनि पार्टी जो रद्दमल बि ज़रूरु मालूम कंदासीं। पर हिन वक़्तु ताईं मुस्लिम लीग नून आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सख़्तु मुखालफ़त कनि पियूं इन मुतालबे जूं। इन मुतालबे खे रद्द कंदे उहे ॼाणनि पियूं त हिन क़िस्म जे मुतालबनि सां ऐं ख़ासि करे हीउ जेको वक़्तु आहे तमामु अहम आहे। इन क़िस्म जे वक़्त ते हिन अहिड़े क़िस्म जा जेके मुतालबा आहिनि चूंडनि जे अमल खे नुक़सान बि पहुचाए सघनि था ऐं जेको देरि वारो जेको ख़दशा आहिनि उहे बि उनखे पिणु हानियो अची सघे थो, उनखे पिणु वाध हुन में अची सघे थी। त हाणे चूंडूं थियण या न थियण वारी जेका बुॾतर आहे उन में सियासत समूरी थिए पई, कैंपेन्स हलनि पियूं, मामला अॻियां वधनि पिया। पर इदारनि जो किरदारु तमामु घणो अहम हूंदो त हू कहिड़े रीति हिननि उथंदड़ ख़दशनि खे ख़तमु कनि था उन ते ई तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं अॼु के प्रोग्राम में। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे जमायत इस्लामी जा सीनियर अॻवान आहिनि मौलाना असदुल्ला भुट्टो साहब। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि स्टूडियो में ई नाज़रीन बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब आहिनि, नाले वारा कानूनी माहिर आहिनि, मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि ग़ज़ाला सियाल साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहिनि, पैनल में शरीक आहिनि, ऐं हाजी मुज़फ़र शुजरा साहब ताज़ो ई मुस्लिम लीग नून में शामिलु थिया आहिनि। उहे पिणु नाज़रीन जो प्रोग्राम जो हिसो आहिनि। सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी इजाज़त सां ज़मीर साहब अवां खां आगाज़ कयां थी। गुफ़्तगू जो मामिलो साम्हूं आहे ऐं जेको ही मुतालबो साम्हूं अचे पियो उन सां ई आगाज़ कंदसि। हिन मुतालबे खे वठी करे सियासी पार्टियूं जेतोणीकि इहे ख़दशा बि ज़ाहिर कनि पियूं त हीउ हिकिड़ो सियासी नोयत जो मामिलो नज़र अचे पियो, मुतालबो नज़र अचे पियो, जेके हिन जा असर हूंदा उहे पिणु ॾुखिया हूंदा हिन मौजूदा वक़्त में। उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणायो पियो वञे त हिन जेका क़ानूनी हैसियत कोन्हे मुतालबे जी, अमीन छा चवंदो हिन मामले ते? सभ खां पहिरियों मां मशकूर आहियां अव्हांजो। हाणे अर्ज़ु इहो आहे त पाकिस्तान जी बदकिस्मती चइजे त हिते जॾहिं बि सियासत थींदी आहे त उते जेको आहे सियासी पार्टियुनि सां गॾु मुख़्तलिफ़ इदारा उहे बि इन्वॉल्व थींदे नज़र ईंदा आहिनि। ऐं माज़ी क़रीब में तव्हां ॾिसो त इस्टैब्लिशमेंट, जुडिशरी ऐं बाक़ी जेके बि अनासिर हुआ उन सां गॾु बार काउंसिल्स ऐं बार एसोसिएशन बि पंहिंजो जेको आहे सो इन तरह जो रोल अदा कयो आहे, जेके शायदि इहो इम्प्रेशन था ॾियनि त असीं बि कंहिंखां घटि न आहियूं ऐं असां बि सियासी तौर ते जेको आहे सो का न का हलचल रखी सघूं था। हाणे अर्ज़ु इहो आहे त पहिरियों जेको मामिलो हुयो उहो इन तरह सां थो पियो थिए त जेकॾहिं हिकु इदारो जंहिंसां बार एसोसिएशन्स ऐं बार काउंसिल्स एफिलेशन्स रखंदियूं आहिनि उहा आहे सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट्स असांजो। हाणे जुडिशरी जेकॾहिं डायरेक्ट या इनडायरेक्ट सियासत में अचे थी ऐं जजिस जो जेको रिमार्क्स जे ज़रिए या उन्हनि जे चाल चल ते या फ़ैसिलनि जे उन हिसाब सां अहिड़ो इम्प्रेशन थो अचे त ॼण हू सियासत में इन हद ताईं दिलचस्पी रखनि था त का शइ कीअं थियणु खपे ऐं एतिरे क़दुरु ताईं इहो इम्प्रेशन पियो वियो त कहिड़ी पार्टी जेको आहे सो हुकूमत में हुअणु खपे, कहिड़ी न हुअणु खपे, असेंबली जेका कमु करे थी उहा कहिड़े एंगल ऐं कहिड़े रूल्स रेगुलेशन तहत कमु करे,
उन हद ताईं जॾहिं इहा शइ साम्हूं आई त बार काउंसिल्स ऐं बार एसोसिएशन बि कंहिं हद ताईं हाणे उहो इंडिपेंडेंट जेकी हुननि जो स्टेटस हुयो ऐं जंहिंखे असीं चवंदा हुआसीं त बार जी जेकी पॉलिटिक्स हूंदी आहे उहा मदर ऑफ पॉलिटिक्स हूंदी आहे ऐं उहा न्यूट्रल हूंदी आहे, उहा आइन ऐं कानून जे हुकुमरानीअ सां मशहूरु हूंदी आहे, उहा बि हाणे सियासी जमातुनि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां हिसो थी वई आहे। हाणे सियासी पार्टियुनि जी जेकी सियासत आहे उहा बार जे अंदरि बि अची वई आहे। बार जी लीडरशिप बि कंहिं हद ताईं सियासी एजेंडा खे वठी करे ऐं इहे शयूं कनि थियूं ऐं उनजो इहो नतीजो आहे त हिन वक़्तु जेके बि बार काउंसिल्स ऐं बार एसोसिएशन्स इन में अचनि थियूं त उहो पंहिंजी पॉलिटिकल एग्ज़िस्टेंस छो थियूं कनि ऐं उहो पंहिंजे मथां हिकु सुवाल बि छॾनि थियूं त छा बार जी जेकी इंटीग्रिटी आहे ऐं इंडिपेंडेंस आहे उहा इन जी जेको आहे सो मुतहमिल थी सघे थी या नथी थी सघे। ऐं जेकॾहिं इहो कयो बि अथनि त उनजो मुंहिंजो ख़्यालु आहे को असरु या को बि अहिड़ो लीगली या जेकॾहिं चइजे सिस्टमेटिकली को कोन्हे, पर हिकिड़ी हुननि पंहिंजो हिकिड़ो कंसर्न छो कयो आहे। ऐं जेकॾहिं बार एसोसिएशन इहे कनि थियूं त पोइ उन्हनि खे सियासी पार्टियुनि जे तरफ़ां इहो रद्द अमल बि आयो आहे त इहा बार काउंसिल जो हद खां तजावुज़ आहे ऐं सियासत में सियासी पार्टियूं ई पंहिंजो रोल अदा कंदियूं, न की कोई इदारा चाहे उहे रियासत जा हुजनि या इंडिपेंडेंट बॉडीज़ जेके आहिनि उहे। हा, ईअं थी सघे पियो त जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो अनकॉन्स्टिट्यूशनल या अहिड़े ॿिए क़िस्म जो गैर क़ानूनी अमल थींदे नज़र अचे हा त पोइ उनजे हिसाब सां उन्हनि जो इहो जेकॾहिं एक्ट हुजे हा या अहिड़ो रद्द अमल हुजे हा त उहो एप्रिशिएट थी सघे पियो। पर हिन वक़्तु इहो जेको हिननि कयो आहे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे पाण खे इन हद ताईं वठी वञिणो आहे त बाबा असीं बि शायदि हाणे सियासी थी चुका आहियूं या सियासत में असांजो बि इंट्रस्ट आहे। बाक़ी इलेक्शन कमीशन हिकु आइनी इदारो आहे, ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे ऐं सियासत में इलेक्शन कमीशन सां डायरेक्ट वाबस्ता हूंदियूं आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ खे का अगरि ग्रीवांस न आहे ऐं ही डिमांड कनि था त इहा मुंहिंजो ख़्यालु आहे त डिमांड ख़ाली ईअं जीअं खणी चइजे त ईअं ख़यालाती आहे। अमली तौर ते इन जो को बि असर रसूख़ या अमली तौर ते इन जो को बि जेको आहे सो रिएक्शन इलेक्शन कमीशन जे थ्रू कोन ईंदो। बाक़ी हाणे ॾिठो वञे त इलेक्शन कमीशन खे सुप्रीम कोर्ट जी वाज़िह डायरेक्शन्स आहिनि ऐं जेको अॼु अव्हां ज़िक्र कयो त अॼु बि सुप्रीम कोर्ट कंहिं पंहिंजे रिमार्क्स में इहो चयो आहे त जमहूरियत जे तसलसुल जे लाइ इलेक्शन्स पंहिंजे वक़्तु थियणु लाज़िम आहिनि। त जॾहिं सुप्रीम कोर्ट जेको माना उहो इदारो आहे जेको आइन ऐं कानून जो फाइनल इंटरप्रटेशन कंदो आहे, उन जे जाइ ते पाकिस्तान बार काउंसिल हुजे, सुप्रीम कोर्ट जी एसोसिएशन हुजे या बाक़ी उन्हनि जी का बि आइनी वुक़त कोन थी थींदे नज़र अचे। बाक़ी हर कंहिंखे पंहिंजो हक़ु हासिलु आहे त हू पंहिंजी जेकॾहिं पॉलिटिकल एग्ज़िस्टेंस चाहिनि था त उहो रखी सघनि। ठीकु मौलाना साहिबु, अवां छा चवंदो जीअं ॻाल्हि कई ज़मीर साहिब त जेकॾहिं पॉलिटिकल ग्रीवेंसिस बि हुन में गॾु हुजनि हा त पोइ त हिकिड़ी ॻाल्हि में हिन मुतालबे में को वज़न साम्हूं अचे हा, पर हिन वक़्तु ख़यालाती तसवुर खां सवाइ को मामिलो नज़र न पियो अचे, को असर बि नज़र न ईंदो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि इहा आहे त इहा त हक़ीक़त आहे त जेके हदबंदियूं थियूं आहिनि उन्हनि हदबंदियुनि ते वॾो एतिराज़ आहे माण्हुनि खे जी। ऐं हदबंदियूं जे मथां इहा ॻाल्हि बि असां चवंदासीं त पीपल्स पार्टी पंहिंजे फ़ाइदे जे लाइ हदबंदियूं कयूं आहिनि। के हदबंदियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके तमामु यानी अकुल में नथियूं अचनि त इहे कहिड़े नमूने सां थियूं आहिनि। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त उन्हनि जो जेको कानून में हिकिड़ो सिस्टम आहे एतिराज़ करण जो, उनजो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे। उनजे लाइ माण्हुनि एतिराज़ बि कया, उन्हनि एतिराज़नि जो वक़्तु बि गुज़री वियो। उनखां पोइ इलेक्शन कमीशन जेको ऐलान कयो आहे पंहिंजे शेड्यूल जो, इहो बि कानून ऐं दस्तूर मुताबिक़ आहे ऐं इहो बि उन में दस्तूर में बि लिखियलु आहे 184 आर्टिकल जे अंदरि त जॾहिं हदबंदियूं थी वञनि ऐं उनखां पोइ ऐलान इलेक्शन जो थी वञे त पोइ हदबंदियुनि ते गौर न थींदो। त इन करे कानून जेको आहे उन ते हलणो असांजो वक़्त जी ज़रूरत आहे ऐं इहा असांजी मजबूरी बि आहे। त इन करे हींअर छाकाणि त ऐलान थी वियो आहे, शेड्यूल अची वियो आहे, बल्कि फॉर्म भरजणु शुरू थी विया आहिनि, अॼु पहिरियों ॾींहुं हुयो। त इन करे हाणे इन ॻाल्हि खे जेको आहे रिकॉर्ड ते आणण जे लाइ जेकॾहिं चइजे त हुननि बयानु ॾिनो आहे त इहो ठीकु आहे, पर उन्हनि जे मुतालबे ते अमल दरामद नथो थी सघे। इन करे त उन में दस्तूर बि रुकावट आहे, जमहूरी तक़ाज़ा बि रुकावट आहिनि ऐं ख़ुदि सुप्रीम कोर्ट बि इन ॻाल्हि ते वाज़े कयो आहे त इलेक्शन जेका आहे वक़्त ते थियणु खपे ऐं उन वाज़े तरह सां चयो आहे त इहे जेका आहे इलेक्शन जे
वक़्त ते हुजणु जेको आहे ज़रूरी आहे, उहा जेकॾहिं इलेक्शन जो वक़्त ते हुजणु ज़रूरी आहे त पोइ असां इहो सम्झी सघूं था त इहा इलेक्शन पोइ ते न थींदी। ठीकु, त मौलाना साहिबु अव्हांजो सियासी तजुर्बो छा थो चए त हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जो मुतालबो हिन सूरत हाल में जंहिंखे मां एक्सप्लेन कयो, ज़मीर साहिबु एक्सप्लेन कयो, इन जे पुठियां मोहर कहिड़ा थी सघनि था? मुंहिंजे ख़्याल में वकिला जेके आहिनि उन्हनि पंहिंजी हिकिड़ी ज़िमेदारी पूरी कई आहे त हिकिड़ो मुल्क जे अंदरि हिकिड़ो मसइलो आहे, उन मसइले खे उन्हनि हाईलाइट कयो आहे, छाकाणि त कंहिं हिकिड़े बार जे तरफ़ां न आयो आहे। जी, सुप्रीम कोर्ट जी बार जे तरफ़ां आयो आहे, हाई कोर्ट सिंध जे तरफ़ां आयो आहे, हाई कोर्ट जेको आहे पंजाब जे तरफ़ां आयो आहे, हाई कोर्ट जेका आहे केपी मां आयो आहे, पंजाब पाकिस्तान बार, बिल्कुलु। त हिन करे ॻाल्हि इहा आहे त वकिला जेको आहे उन्हनि जेको पंहिंजो इज़हार राय कयो आहे, उन पंहिंजो इज़हार राय जो त हर कंहिंखे हक़ु आहे। को असर ॾिसो पिया हिन जो सियासत ते? मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे त असर त आहे, पर उन ते अमल दरामद नथो थी सघे। ठीकु ठीकु, उन करे उनजो असरात आहिनि पंहिंजी जाइ ते, त भाई इहो जेको हक़बंदी उन ग़लति आहिनि। इहो त इलेक्शन जेको ऐलान थियो आहे, इहो ऐलान खां पोइ जेको आहे उन ते अमल दरामद नथो थी सघे, न उनजे लाइ को रिबेट ई आहे असां वटि। ठीकु, ग़ज़ाल सियाल साहिबु मूंसां गॾु मौजूदु आहिनि, हाजी मुज़फ़र शुजरा साहिबु मूंखे जॉइन कंदा आहिनि प्रोग्राम में। ग़ज़ाल साहिबु, पाकिस्तान पीपल्स पार्टी मौक़िफ़ ॾिनो आहे, जीअं मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बि मौक़िफ़ हिन मामले ते साम्हूं आयो आहे त हिन वक़्त में चीफ इलेक्शन कमिश्नर खे हटाइणु जवाज़ हूंदो, सिधो सओं इलेक्शन खे पोइते करण जो, इलेक्शन में रंडक आणण जो, उहो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। पर जेका ॻाल्हि ॿी साम्हूं अचे पई त जेके मामला आहिनि जंहिंजो बुनियादु ॼाणाए पियो वञे हिन मुतालबे जो, त तकबंदनि ते एतिराज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी बि करे चुकी आहे, ॿियूं जेके पार्टीज़ आहिनि उहे बि कंदियूं रहियूं आहिनि। त उन हवाले सां पोइ कीअं पिया ॾिसो त हीउ मामिलो जेतोणीकि हिन वक़्तु सभिनी जी राय साम्हूं अचे पई त हिन वक़्तु हिन मामले खे छेड़णु सही न हूंदो, इलेक्शन जे फ़ाइदे में न हूंदो, पर हीउ तकबंदनि वारो मामिलो सटल त थियणो आहे। इलेक्शन सुप्रीम कोर्ट बि वाज़े कयो आहे त हिन खे इलेक्शन खां पोइ ॾिठो वेंदो। मुंहिंजो इहो जवाबु हूंदो इलेक्शन जे असां प्रोसेस थी चुका आहियूं ऐं अॼु फॉर्म भरणु शुरू थी विया आहिनि। जी, असांजा कैंडिडेट पूरे पीपल्स पार्टी हुजे, PTI हुजे ऐं नवाज़ लीग हुजे, जेके पार्टियूं इंटरेस्टेड आहिनि सभिनी MQM जमायत इस्लामी सभु उन्हनि फॉर्म थी विया आहिनि ऐं 22 तारीख़ डेट आहे। अच्छा, ॿियो इहो त हिन महिल जेको जॾहिं अपीलो दाख़िल थियूं तकबंदनि जूं त उन टाइम उनखे बि काफ़ी टाइम थी वियो आहे, महीनो थी वियो आहे, महीने खां अॻु में अपीलो ख़तमु थियो, खारिज थियो। कोर्टनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि वञी कोर्टनि में केस बि दाख़िल कया, उहे बि ख़तमु थिया, सुप्रीम कोर्ट ख़तमु कयो उन्हनि खे। त उन टाइम तव्हां कहिड़े उन टाइम तव्हां छो पिया हुआ, उन टाइम तव्हां उथियो आहे। हाणे जेको प्रोसेस शुरू थी वियो आहे इलेक्शन जो ऐं 8 फरवरी ते इंशाअल्लाह इलेक्शन थींदी पंहिंजे मुक़ररु टाइम ते, ऐं सुप्रीम कोर्ट जो स्टैंड वरितो आहे ऐं असांजो इलेक्शन कमिश्नर जेको आहे उहो उन बि स्टैंड वरितो आहे। ॾिसो, हिकिड़ो जमहूरी असां टुटियल फुटियल जमहूरियत जेका ईंदी आहे वरी ख़तमु थी वेंदी आहे, जेको प्रोसेस हले थो उनखे हलणु ॾिनो वञे। त इहे बार काउंसिल वारा अगरि फुल सपोर्ट कनि त इहो इलेक्शन जो जेको सिस्टम आहे उहो हली पवे ऐं हुकूमत अचे जेके पाकिस्तान में मसाइल आहिनि उनखे हल कयो, जेके तमामु गंभीर मसाइल में असां उलझा था वञूं, उन्हनि खे नई हुकूमत अचे ऐं उन्हनि खे अची हल करे। बाक़ी इहे ॻाल्हियूं जेके शुरू कनि था इलेक्शन न थियण घुरिजे तकबंदनि जे, हिन जो उन ते मां सम्झां थी कोई असरु न पवंदो। ठीकु, अवां सम्झो पिया त हिन जो को असरु कोन पवंदो आहे। हिकिड़ी कोशिशि ज़रूरु आहे हिन वक़्त में पंहिंजी, जीअं ज़मीर साहिबु चयो त पॉलिटिकल एग्ज़िस्टेंस खे शायदि साबित करिणो आहे, ज़ाहिर करिणो आहे, पर उनखां सवाइ हिन जो ॿियो को असरु थींदे नज़र न पियो अचे। हाजी मुज़फ़र शुजरा साहिबु, अवां मूंसां गॾु मौजूदु आहियो, मूंखे ॿुधो पिया अवां। नाज़रीन, राब्तो मुनक़िद थी वियो आहे, कोशिशि कयूं था त हाजी मुज़फ़र शुजरा साहिब खे बि वठूं ऐं उन्हनि खां बि मालूम कयूं। ज़मीर साहिबु, अवां वटि ईंदसि हिकिड़ी ॿी जेका मामिलो डेवलपमेंट थी आहे उहा बि नज़र अचे पई। अॼु पहिरियों ॾींहुं हो नॉमिनेशन पेपर्स जे हवाले सां ग़ज़ाला साहिबु ॼाणायो, मौलाना साहिबु, त हर पार्टी एक्टिव थी आहे पंहिंजे पंहिंजे उम्मीदवारनि जे हवाले सां, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु बि असीं ॿुधोसीं त शिकायतूं कंदे नज़र आई ऐं इहा ॻाल्हि करे पई त असांखे लेवल प्लेइंग फील्ड न आहे, असीं पंहिंजा पेपर्स बि जमा कराइण जे लाइ तमामु घणी असांखे ॾुखियाई आहे। त हिकिड़ो त हीउ जेको मामिलो साम्हूं अचे पियो, गॾो गॾु इहा बि ॻाल्हि कई त PTI जो बानी जेको आहे
उहो 3 तकनि ते उम्मीदवार थियण जो ख़्वाहिशमंद आहे। हाणे जेल अंदरि छा को अहिड़ी मिसाल मौजूदु आहे पाकिस्तान अंदरि को जेल मां चूंड विढ़ी सघिजे थी, उन ते तव्हां छा चवंदो? सभ खां पहिरीं ही जेको पाकिस्तान बार काउंसिल या सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जेको मुद्दो ॼाणाए करे चीफ इलेक्शन कमिश्नर जे जेको आहे रिमूवल ऑफ हिस ऑफिस चयो आहे, उहो असल में मुख़्तलिफ़ पार्टीज़ वक़्तनि ब वक़्तनि शो कंदियूं रहियूं आहिनि। उन में जेकी नई कॉन्स्टिट्यूंसीज़ हुयूं, डिलिमिटेशन जो मामिलो हुयो, या उन खां अलावा ॿिया जेके बि हिननि जा लेवल प्लेइंग फील्ड हुया या फेयर जेको आहे इलेक्शन सां जेके कंसर्न हुआ, उहे ऑलरेडी वो शो करे चुकियूं आहिनि। ऐं नतीजतन आख़िर में अची करे PTI समेत तमामु जेके मेजर पार्टियूं आहिनि उहे इन शइ ते अची बीठियूं आहिनि त इलेक्शन हुअणु खपे। हाणे इलेक्शन खे जेको आहे सो जेकॾहिं असीं ॾिसूं था त इलेक्शन अल्हम्दुलिल्लाह थींदे नज़र अचे थी पई, ऐं न थियण खां कुझु थियणु बहितर हूंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि त PTI वारनि जो जेको हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे ऐं उहो सियासी एजेंडा हुननि जी पंहिंजी आहे, पर जेकॾहिं हींअर इहो थिए थो त जेको इलेक्शन कमीशन वारो जेको इशू हाणे हलियो आहे, जेको हिननि खे नोटिस बि आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे इलेक्शन कमीशन इहो रिज़र्व बि कयो आहे इंट्रा पार्टी इलेक्शन वारो मामिलो, इन जे करे हाणे हू पार्टी बि बेचैनीअ जो शिकार आहे, इज़्तिराब जो शिकार आहे त आया सुभाणे इन जजमेंट में या इन फ़ैसिले में थींदो छा। क्वेश्चन हिननि जो इहो आहे त जेको एज़ पर रूल्स एंड रेगुलेशन जे तहत इंट्रा पार्टी इलेक्शन जो जेको हिकिड़ो PTI जो मंशूर आहे, उन्हनि जी हुन ख़ुदि बज़ाहिर वायलेशन कई आहे, ऐं वायलेशन करण जे करे उन जे करे हू उन मुश्किलात जो शिकार थी सघनि था त मे बी त जेको हिन इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां उन्हनि खे उहो इंतिखाबी निशान न मिले, या पार्टी जी इहा इलेक्शन जेको आहे सो हिन वक़्तु जेकी इंट्रा पार्टी इलेक्शन आहे उहा जेको आहे सस्पेंड कई वञे, वराए हिननि खे हुकुम, त इहो प्रोसेस हिननि खे काफ़ी टफ सिचुएशन ॾींदो, जंहिंखे हू पोइ वरी इहो चई सघनि था त असां सां डिस्क्रिमिनेशन थो थिए, या सिस्टम असां सां नाजाइज़ी थो करे, या असांखे फेयर प्लेइंग नथी मिले, या लेवल प्लेइंग फील्ड नथी मिले। इहो हिकिड़ो जेको आहे सो जवाज़ हुननि खे पॉलिटिकली जेको आहे एग्ज़िस्टेंस जे लाइ मिली सघे थो। बाक़ी जेकॾहिं मजमूई तौर ते ॾिठो वञे त इमरान ख़ान जेको आहे सो ऐलान कयो आहे त 3 तकनि तां उहो इलेक्शन विढ़ंदो, ऐं इलेक्शन में नॉमिनेशन या जेको आहे हिसो वठणु हर बंदे जो कॉन्स्टिट्यूशनली बुनियादी हक़ आहे। पोइ इहो अॻिते हली क्वेश्चन ऑफ जेको आहे सो क्वालिफिकेशन ऐं डिसक्वालिफिकेशन जेको स्क्रूटनाइज़ थींदो, उते पोइ उते जेको ऑब्जेक्शन बि ईंदा, पोइ उन में हू लीगल ग्राउंड ते जेकॾहिं पंहिंजी एग्ज़िस्टेंस शो कंदो त हा मां वैलिड कैंडिडेट आहियां, त उहो इलेक्शन जेल मां बि विढ़ी सघे थो, ऐं माज़ी में अहिड़ा खोड़ सारा मामला थिया बि आहिनि। पर ॿुधो वियो आहे त रिसेंटली हाणे को सुप्रीम कोर्ट या के अहिड़ी तरह सां इहा शइ आई आहे त नियर फ्यूचर में जेकॾहिं कंहिंजे मथां FIR दाख़िल थी आहे, अगरि उनखे 6 महीना न थिया आहिनि त उहो जेको आहे सो मे बी इलेक्शन खां आउट रहे। ऐं हाणे वरी मुल्क में इहो सिस्टम बि लॻंदो आहे त माण्हूअ खे ख़बर बि कान हूंदी आहे, ऐं एंड टाइम ते उहो अरेस्ट थींदो आहे, पोइ उहो शायदि इहो ज़ाहिर थींदो आहे त तव्हांखे हिन FIR ऐं हिन जेको आहे सो जुर्म जे अंदरि तव्हांखे गिरफ़्तार कयो आहे। इहा बि हिकिड़ी सिचुएशन ठही सघे थी। बाक़ी इमरान ख़ान जेको आहे सो पंहिंजे जीअं नॉमिनेशन फॉर्म सबमिट कराईंदो, ऐं उन में जेके बि ROs जा हुन जा पंहिंजा मामला थींदा, उते हू पाण खे डिफेंड कंदो, ऐं जेकॾहिं को ऑब्जेक्शन वग़ैरह आहे त हुनखे जेकी अपॉर्चुनिटी अवेल आहे एज़ पर लॉ उहा कंदो, ऐं जेकॾहिं उन मां पास करे वियो त हू इलेक्शन विढ़ी सघे थो। बाज़ारि इहो लॻो थो वञे त हू डिस्क्वालीफाई त आहे, ऐं ही इंट्रा पार्टी इलेक्शन जेकी अर्जेंटली हिननि कॉल कई आहे ऐं विदाउट द ड्यू कोर्स ऑफ लॉ खां करे हिननि जेको कयो त उहो ई जेको बैरिस्टर गोहर खे हिननि पार्टी चेयरमैन हूंदो आहे, त इहा शइ इन शइ जी वाज़े निशानदेही आहे त बाबा हू पाण खे डिस्क्वालीफाई पाण खे सम्झे थो, ऐं डिस्क्वालीफाई हुजण जे बावजूदि बि जेकॾहिं इहो करे थो त उहो उनजो बुनियादी हक़ आहे। पोइ अॻिते कोर्ट ऑफ लॉ ऐं जेकी कॉम्पिटेंट अथॉरिटीज़ आहिनि उहे उनखे जेको आहे डिस्क्लोज़ कंदा त बाबा तव्हां जेको आहे सो एलिजिबल आहियो या न आहियो, ॾिठो वेंदो। ठीकु, ऐं हिन जो को सियासी एज को मिली सघे थो न पार्टी खे, इन ते बि ज़रूरु डिस्कशन थींदी। हाजी मुज़फ़र शुजा साहब, अवां मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहियो, अव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? असीं कोशिशि कयूं था मुज़फ़र शुजा साहब सां बि असांजो राब्तो थिए त जीअं उन्हनि खां बि असीं सम्झी सघूं ऐं समूरी सूरत हाल में नून लीग छा पई सोचे। मौलाना साहब, अव्हां अग्री कयो था त जेका PTI जे लाइ ॾुखियायूं आहिनि, अॼु निगरान वज़ीर आज़म बि वाज़े कयो त
ज़ाहिर आहे रियासती इदारनि ते जेको हमिलो आहे उहो हर मुल्क अंदरि ॾोह आहे ऐं जिन उहो कयो आहे ॾोह उन्हनि खे नतीजा भोगणा बि पवंदा, नतीजनि खे मुंहुं ॾियण लाइ हू तयारु बि रहनि। पर हीअ जेका सूरत हाल डेवलप थी आहे, PTI बदस्तूर अॼु बि इहा दावा करे थी त मुल्क जूं सभु पार्टियूं हिकिड़े पासे, हू हिकु पासे आहिनि, जेल हूंदे बि जेकॾहिं हू विढ़ंदा या जेकॾहिं हिन ॾुखी सूरत हाल में बि हू ईंदा त आवाम खेनि सुभारो कंदो, इनखे कीअं पिया ॾिसो? असल में टे ॻाल्हियूं धार धार आहिनि। जी। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त आया इमरान ख़ान साहिबु जेल में हुजण जे करे 3 सीटनि तां इलेक्शन विड़ी सघे थो या नथो विड़ी सघे। उनजे लाइ इहो आहे त जेका क्वालिफिकेशन ऐं डिस्क्वालिफिकेशन दस्तूर में या मुख़्तलिफ़ क़वानीन में लिखियलु आहे, उन में किथे बि इहो लिखियलु कोन्हे त उहो माण्हू को गिरफ़्तार थींदो, कंहिंजे ख़िलाफ़ु FIR हूंदी त उहो नाअहल थी वेंदो। अलबत्ता सज़ा याफ़्ता हुजणो जेको आहे उहो नाअहली आहे, त हिन सज़ा याफ़्ता त न आहे। त इन करे ॻाल्हि इहा आहे त बाक़ी हाणे इन जा जेके केस आहिनि, हाज़िरियूं आहिनि अदालत में, जेका इन जी पेशी आहे, इहा जेका आहे हिन वक़्त ताईं जेका आहे बज़ाहिर नाअहली न आहे। त इन करे उहे इलेक्शन में हिकु रियायत वठे, 2 थो वठे, 3 थो वठे, ॻाल्हि साॻी आहे। अॻे बि ॿिया माण्हू रहिया आहिनि जेके जेलनि में इलेक्शन लड़िया आहिनि, अॻे बि ॿिया माण्हू रहिया आहिनि जेके हिक खां वधीक सीटुनि ते इलेक्शन लड़ंदा रहिया आहिनि। त इन करे इहा जेका आहे डिस्क्वालिफिकेशन न आहे त बाबा 3 तां नथो विड़ी सघे, 2 तां विड़ी सघे थो या 5 तां विड़ी सघे थो या 2 तां। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त जेका इलेक्शन आहे उन इलेक्शन जे अंदरि हिन वक़्तु जेको ऐलान थी वियो आहे उन खां पोइ माण्हुनि फार्म भरणु शुरू कया आहिनि। जेकॾहिं का पार्टी थोरा फार्म भरे, का पार्टी वधीक फार्म भरे, या का पार्टी फार्म न भरे, या का पार्टी फार्म भरे, इहो उनजे पार्टी जो पंहिंजा डिसीशन्स आहिनि, पार्टीअ जे माण्हुनि जा पंहिंजा रवैया आहिनि। ऐं उन में हर पार्टी जेका आहे उहा इहो ई सोचींदी आहे त जेतिरी उनजी हैसियत आहे, जेतिरा उनखे माण्हू मिलंदा इलेक्शन लड़ण वारा, जेतिरा इलेक्शन में से वठण जो उन लाइ रस्तो हूंदो, ओतिरो वधीक भरपूर तरीक़े सां वठंदा। ॿी ॻाल्हि इहा, अॼु त पहिरियों ॾींहुं हुयो ऐं ज़ाहिर आहे त मसइला बि आहिनि, फार्म वठिणो आहे, फार्म जे भरिणो आहे, फार्म जा रिक्वायरमेंट्स आहिनि, फार्म जे लाइ वरी ॿियूं केतिरियूं शयूं घुरिबल आहिनि, माण्हू उन्हनि खे पूरे करण में लॻा पिया आहिनि। त इन करे असुलु ज़ोर जेको आहे उहो 3 ॾींहं ते हूंदो आहे। त इन करे पहिरें ॾींहं ते घटि फार्म भरिजणु जेको आहे को तफ़्तीश जो या कंहिं परेशानीअ जो या कंहिं जेको आहे मसइले जो निशानदाही नथी थिए, बल्कि इहो हिकिड़ो रूटीन आहे, हिन रूटीन में थींदी आहे। टी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त जेका इलेक्शन थी रही आहे हिन वक़्तु, ऐं इलेक्शन में जेके माण्हू अचनि था पिया, त पार्टीअ जे मथां जेकॾहिं को इल्ज़ाम आहे त उहो पार्टी जे इलेक्शन थी आहे, न थी आहे, छा थियो आहे, छा न थियो आहे। जेकॾहिं पार्टी बैन थी इलेक्शन कमीशन जे तरफ़ां या ॿिए कंहिं इदारे जे तरफ़ां पार्टी खे बैन कयो वियो या पार्टीअ जी कंहिं अहिड़ो ख़िलाफ़ वर्ज़ी कई अथई या अहिड़ो को उनजो रवैयो आहे जंहिंजे नतीजे में उहा नाअहल थी थिए, पोइ त ठीकु आहे। जे न ऐं इहे एतिराज़ात आहिनि त एतिराज़ात हलंदा रहंदा आहिनि। इहा एतिराज़ु जेको आहे उहो कंहिं बि नाअहलीअ जे लाइ काफ़ी न आहे। एतिराज़ु त किथे बि थी सघे थो। त इन करे जेसि ताईं PTI हुजे या ॿी काई पार्टी हुजे, उनखे जेसि ताईं वाज़े तौर ते उनजे ख़िलाफ़ु को ऐलान नथो थिए, को फ़ैसिलो नथो थिए ऐं कंहिं मजाज इदारे जी तरफ़ां फ़ैसिलो नथो थिए, तेसि थिए थी। आख़िरी ॻाल्हि इहा आहे त सुप्रीम कोर्ट जेका आहे, अॼु इहो जो बयानु अचे थो पियो सुप्रीम कोर्ट जो, त उहा इलेक्शन थियणु जेका आहे उहा जमहूरियत जे लाइ ज़रूरी आहे, जमहूरी निशान आहे। इहो बि असांजो हिकिड़ो मसइलो आहे त सुप्रीम कोर्ट जेका आहे उन माना हिकिड़ी इजाज़त ॾेई छॾी आहे, उनजे साम्हूं बि सभु हालात आहिनि, पार्टियुनि जा हालात बि आहिनि, पार्टी लीडर्स जा या जेके फार्म भरण वारा माण्हू आहिनि उनजो बि मजमूई जेको आहे उहो बि उनजे साम्हूं आहे। अहिड़े नमूने सां इलेक्शन जे सिलसिले में तकबंदियूं आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, ते एतिराज़ात आहिनि, इहे बि उनजे साम्हूं आहिनि। ऐं ख़ुदि जेके असांजे सुप्रीम कोर्ट बार आहे या हाई कोर्ट बार जे तरफ़ां जेके ऐलानात थिया आहिनि उहे बि सुप्रीम कोर्ट जे साम्हूं आहिनि। पोइ बि सुप्रीम कोर्ट चए थी त न इलेक्शन हुजणु खपे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। त इन करे मां सम्झां थो त हिन वक़्तु इहा इलेक्शन जेका आहे वक़्त जी ज़रूरत आहे ताकी मुल्क जे अंदरि सिस्टम खे दस्तूरी तौर ते बहाल करे सघूं। हिकु मुख़्तसिर ब्रेक था वठूं ज़मीर साहिबु, अवां खां वठंदासीं मौक़िफ़। नाज़रीन, हिकु मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, गुफ़्तगू खे हितां खां ई जोड़ींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿियो ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भलीकार ऐं असांजी कोशिशि आहे त हाजी मुज़फ़र शुजरा साहिब खे बि प्रोग्राम में उन्हनि जो मौक़िफ़ शामिलु कयूं, पर नाज़रीन मुसलसल राब्ते करण जे बावजूदि हाजी मुज़फ़र शुजरा साहिब जो राब्तो असां सां न पियो थिए, असीं कोशिशि जारी रखंदासीं।
मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि मौलाना असदुल्ला भुट्टो साहब, गज़ाला सियाल साहिबा पैनल में आहिनि ऐं बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब आहिनि। ज़मीर साहब, अवां कुझु चवणु पिया चाहियो, मौलाना साहब तमामु सुठी ॻाल्हि कई त बावजूदि हिन जे हिकु ई वक़्तु असीं ॾिसूं था समूरियूं जेके बार्स आहिनि, जेके मेजोरिटी जेके अक्सरियत नज़र अचे पई, उहे हिकिड़े मौक़िफ़ ते आहिनि, हिकिड़े पेज ते आहिनि, पर सुप्रीम कोर्ट में बावजूदि महर्स जेका पहिरें ॾींहं ते लॻाई त इलेक्शन पंहिंजे वक़्त ते ई थियणियूं आहिनि, उहा बदस्तूर हुन ते क़ाइमु आहे। कीअं ॾिसो पिया हिन शइ खे? हाणे मां अव्हांजी इजाज़त सां साईं मौलाना साहब जी ॻाल्हि खे थोरो अॻिते वधायां त हिन वक़्तु जेकी हले पई त इमरान ख़ान जेको आहे सो आया इन इलेक्शन जे मैदान में इन रहंदो या जेको आहे सो मुमकिना तौर ते ॿाहिरि रहंदो। उन ज़मीन में आउं इहो चवंदुसि त हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त PTI जी पॉलिटिक्स हिकिड़े नए डोमेन ते बीठी आहे ऐं इमरान ख़ान जी पॉलिटिक्स हिकिड़े नए डोमेन ते बीठी आहे। PTI जेको आहे सो बींग अ पार्टी ख़ुदि जेको आहे सो इन इज़्तिराब जो शिकार आहे त हीअ जेको इंट्रा पार्टी इलेक्शन खां पोइ इन्हनि जो जेको ट्रायल थो पियो हले इलेक्शन कमीशन, उहो छा थींदो ऐं उन जे बिहाफ ते पार्टी ईंदड़ इलेक्शन में छा जेको आहे सो रोल अदा कंदी ऐं उन्हनि जी जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां इहा जेको आहे सो किरदारु हुननि जो रहंदो। ऐं ॿियो इमरान ख़ान जी जेकॾहिं ॾिठो वञे त मूं जेको पहिरियों अर्ज़ु कयो त इमरान ख़ान जे मथां क्वेश्चन आहे ऐं इहो क्वेश्चन डेफिनेटली एट द एंड कोर्ट ऑफ लॉ में ई हल थींदो ऐं उहो क्वेश्चन जेको मुमकिना तौर ते असांखे नज़र थो अचे त इहो उन जे लाइ मुश्किलातूं करे सघे त तोशाखाना केस में हू ऑलरेडी कन्विक्टेड आहे ऐं जंहिंजी हू अपील जेको आहे इस्लामाबाद हाई कोर्ट में हले पई ऐं हिननि खोड़ सारी कोशिशि बि कई त हुन जो टाइम बींग इहो सेंटेंस सस्पेंड थिए, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे अञा ताईं न थियो आहे। ऐं जॾहिं कन्विक्शन तव्हांजी हूंदी आहे ऐं अपीलेट कोर्ट उनखे 426 में टाइम बींग सस्पेंड न कंदी आहे त तव्हांखे उन वक़्तु ताईं कन्विक्शन जे बिहाफ ते डिस्क्वालीफाई सम्झो वेंदो आहे, जंहिंजे करे ही इंट्रा पार्टी इलेक्शन जो जेको अर्जेंट हिननि जेको अरेंजमेंट कयो उहो बि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा बि आहे त जेको प्राइम मिनिस्टर साहिबु हिकिड़ो स्टेटमेंट ॾिनो त जेके 9 मई वारे जेको आहे सो वाक़े में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे स्टेट जेको आहे सो मुलज़िम ठहिराए थी ऐं सम्झे थी ऐं उन्हनि खे न छॾियो वेंदो, त इहो ट्रायल बि तेज़ी सां हले पियो। मुमकिना तौर ते जॾहिं हीउ मामिलो अॻिते वधंदो ऐं जेके हिन कैंडिडेट्स जो स्क्रूटनी जो मरहलो ईंदो ऐं बिल आख़िर उहे मामलात कोर्ट में ईंदा या ट्रिब्यूनल्स में ईंदा त उन दौरान इहो फ़ैसिलो बि मुमकिना तौर ते अची सघे थो ऐं इहा कन्विक्शन बि हिन जे लाइ जेको आहे अनाउंस थी सघे थी। ऐं जेको इन जो माज़ी जो हिकिड़ो मिसाल जेको PM जे स्टेटमेंट सां मैच थो करे उहो इहो आहे त अमेरिका में बि अव्हां ॾिठो त इहे एंटी स्टेट एक्टिविटीज़ में ट्रम्प खे बि इन्वॉल्व कयो ऐं उहो बिल आख़िर कन्विक्शन थी उनजी ऐं उनखे इलेक्शन लाइ डिस्क्वालीफाई कनि। त हिकिड़ी त इमरान ख़ान ऑलरेडी तोशाखाना में जेको आहे डिस्क्वालीफाई आहे, ॿी मुमकिना तौर ते थी सघे थी। इन जे करे हाणे ॾिठो वेंदो त ईंदड़ ॾींहंनि में उहो कीअं थो इलेक्शन वड़े ऐं पंहिंजी जेको आहे पार्टी जे मथां कीअं गिरफ़्त थो रखे ऐं पंहिंजी सियासत खे कीअं थो बचाए। ठीकु, त पर मौलाना साहब सियासी जेका लेवल प्लेइंग फील्ड वारा मामला आहिनि पोइ उहे त लॻनि पिया त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल रही त पोइ उहे त इलेक्शन पोलिंग डे ताईं असांखे नज़र ईंदा। मुंहिंजे ख़्याल में इहा जेका इस्तिलाह इस्तेमालु थिए थी त बाबा सभिनी खे बराबरि जो मौक़ो मिलणु खपे, मुंहिंजे ख़्याल में मौक़ो त सभिनी खे मिले थो पियो। सही, ठीकु। छाकाणि त PTI फार्म भरिया आहिनि, मुस्लिम लीग भरिया आहिनि, जमात इस्लामी भरिया आहिनि, पीपल्स पार्टी भरिया आहिनि, MQM भरिया आहिनि, ॿियनि भरिया आहिनि, आज़ाद माण्हुनि भरिया आहिनि। तंहिं करे ॻाल्हि इहा आहे त फार्म भरण ते, फार्म वठण ते या फार्म इलेक्शन भरे ऐं अॻिते हुनजे इलेक्शन जे प्रोसेस में शामिलु थियण ते हिन महिल ताईं का पाबंदी नज़र न आई आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त इहो फ़ैसिलो हाणे रिटर्निंग ऑफिसर खे करिणो आहे त आया इहो जेको तोशाखाना केस जो जेको डिसीशन हुयो जंहिंमें इमरान ख़ान खे ॾोही करार ॾिनो वियो, कन्विक्टेड कयो वियो, सज़ा ॾिनी वई, त आया इहो जेको आहे अपील सुप्रीम कोर्ट में हुननि दाख़िल कई आहे। हाणे हुन अपील दाख़िल करण खां पोइ आया इहो सेंटेंस जेको आहे उहो स्टेंड्स इहो जेको आहे इहो मुअतल आहे या न आहे या उहो पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। जे रिटर्निंग ऑफिसर इहो फ़ैसिलो ॾिए थो त इहा बरक़रार आहे त पोइ त उहो हिकु सीट ते बि हिसो नथो वठी सघे, टे त परे जी ॻाल्हि आहे। सही। पर जेकॾहिं हू चवे थो त न, छाकाणि त सुप्रीम कोर्ट में फ़ैसिलो करिणो आहे, अपील दाख़िल थियल आहे, अपील जेका आहे बज़ाते ख़ुदि हिकु क़िस्म जो स्टे आहे, जॾहिं उहा केस एडमिट थिए थो त
त एडमिट थियण खां पोइ तंहिंजी माना त उहो सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो ॾिनो त बाबा हेठी कोर्ट वारे फ़ैसिले ते नज़र सानी थींदी। सही ठीकु। त नज़र सानी थियण जी माना इहा आहे। पोइ हाणे इहा माना कढनि था नथा कढनि इहो त हाणे वक़्तु ॿुधाईंदो। त इन करे इहो बज़ाते ख़ुदि हिकिड़ी आहे। पर मां ईअं सम्झां थो त हुकूमत या मौजूदा जेका इंतिज़ामिया आहे उहा अबूरी सही आहे, पर उहा इन हक़ में न आहे त न इमरान ख़ान या इहा पार्टी इलेक्शन में सो वठे। पोइ थी सघे थो त उनखे कंहिं ॿिए केस में बि अहिड़ो फ़ैसिलो अची वञे, पर मां सम्झां थो ईअं न थियणु खपे। ठीकु। छाकाणि त मुंहिंजी इख़्तिलाफ़ सियासी पंहिंजी जाइ ते, पर मां इहो सम्झां थो त वहशियत पाकिस्तानी असांखे सियासत में एतदाल करणु खपे ऐं पंहिंजे रोकण जे लाइ जेको आहे उहो जेको नेचुरल प्रोसेस आहे उहो ॾियणु खपे। कंहिंमें उन में विच में मुदाख़लत या विच में जेको आहे अहिड़ी ॻाल्हि न करणु खपे। ठीकु। अवाम खे उहो अवाम खे वोट ॾियणु वञे। सही। ऐं ज़ाहिर आहे पार्टी खे काई बि हुकूमत ठहे उन में छा आहे, हाणे भले जेकॾहिं फ़र्ज़ु कयो इमरान ख़ान खे नामहल बि करे छॾनि तॾहिं बि उन जा माण्हू त मुंतख़िब थी ईंदा न, उन ते त पाबंदी कोन्हे। बिल्कुलु जी। पर मौलाना साहिबु जीअं अवां फरमायो त हाणे जमायत इस्लामी समेत जेके बि पार्टीज़ आहिनि भले लेवल प्लेइंग फील्ड जा मुतालबा कनि, शिकायतूं कनि, पर सभिनी खे इन वक़्त ताईं का वॾी का रुकावट कोन्हे, के मामला कोन्हनि, शिकायतूं हू इलेक्शन कमीशन बि खणी था वञनि। कोई मंशूर में देरि छो पई थिए, उहे केसि ताईं पार्टीज़ पंहिंजा पधरा कंदियूं, वाइदा नवां कोल करारा बि नज़र अचनि पिया। ख़ुदि जमायत इस्लामी जो बि ज़रूरु ॿुधाइजो त उहो केसि ताईं साम्हूं ईंदो सिलसिलो। जमात इस्लामी त पंहिंजो मंशूर जेको आहे उनजो ऐलान करे छॾियो आहे, बाक़ाइदा प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए उनजो जेको आहे असां इजरा बि कयो आहे, माना मां उनखे जारी बि कयो आहे। पर ॻाल्हि इहा आहे त ॿियूं पार्टियूं बि जिन न कयो आहे उन्हनि खे बि एतिरो त असां ॾींदासीं छा चवंदा आहिनि रिआयत, त छाकाणि त गोमगो जी पोज़ीशन हुई। त इन करे पार्टियूं बि गोमगो में हुयूं त थिए थी नथी थी नथी थिए, ऐं ॿई क़िस्म जा इम्कानात मौजूदु हुया। ऐं हाणे बि किन माण्हुनि खे अञा ताईं शक आहे त इलेक्शन थींदी या विच में वरी को गड़बड़ थी वेंदी, छाकाणि त माज़ी में अहिड़ा क़िस्म जूं असां त पंहिंजी संजीदगीअ सां ऐं निहायत यकसूई सां इलेक्शन में सो वठूं था। इन करे त असां सम्झूं था त पाकिस्तान जो फ़ाइदो हिन में आहे ऐं हुकूमत इहा जेका आहे इन जो जल्द फ़ारिग़ थियणु ऐं मुस्तक़िल दस्तूर मुताबिक़ हुकूमत जो ठहणु इहो पाकिस्तान जे फ़ाइदे में आहे, मुल्की फ़ाइदे में आहे। अवामी मसाइल लाइ ज़रूरी आहे त अवाम जा नुमाइंदा अचनि ताकी अवाम जा मसाइल बि हल थी सघनि। सो इन करे मां सम्झां थो त हीअ जेका आहे न त गोमगो जी पोज़ीशन आहे उनखे ख़तमु थियणु खपे ऐं इलेक्शन जे लाइ असां सभिनी खे संजीदा ताकी कोई जो आहे इलेक्शन खे अॻिते पोइ न करे सघे। ठीकु ज़मीर साहिबु, पर हाणे हीउ सवाल पुछण जो मक़सदु बि इहो जमायत इस्लामी जीअं ॼाणायो मौलाना साहिबु, असीं त पंहिंजो ॾेई चुका आहियूं, पर हीअ हिकिड़ी रूटीन वारी एक्सरसाइज़ नज़र अचे थी जेके इलेक्शन खां अॻु असीं ॾिसूं था मंशूर वारो मामिलो, उनजो ज़मीनी हक़ीक़तुनि सां कहिड़ो लिंक हुजणु घुरिजे उहो असांखे घटि नज़र अचे थो। ऐं केतिरा या ईअं ई चइजे त केतिरा उहे प्रैक्टिकल या हक़ीक़त जोगा आहिनि, उहो हिकिड़ो बदस्तूर हिकिड़ो सुवालु रहे थो। हिन वक़्तु तमामु घणा वाइदा आहिनि, दावाऊं आहिनि, हर पार्टी वटि मसइलनि खे क्राइसिस मां कढण जा प्लैन्स आहिनि, रोड मैप न पियो नज़र अचे। असल में इहा त हींअर जेकॾहिं ॾिठो वञे त नज़रियाती सियासत जेको आहे सो अबाउट नियर टू एंड थी वई आहे, बाक़ी हाणे इशूज़ जी सियासत आहे। ऐं अॻे जेके पॉलिटिकल पार्टियूं हुयूं उहे हिकु विजन रखंदियूं हुयूं, उन विजन जे तहत हू मंशूर ठहंदो, पोइ उन में मुल्क अवाम ऐं तमामु एस्पेक्ट्स खे रखी करे अॻिते हलंदा। हाणे हर सियासी पार्टी जेको आहे उहा इशूज़ ते डिपेंड आहे। हाणे जेको बि इशू थिए थो उन ते उन्हनि जो जेको मौक़फ़ अचे थो उहो ई उन्हनि खे ईअं था सम्झनि त इहो मंशूर आहे असांजो। इन जे करे का वाज़ी हिन वक़्तु कंहिं बि पार्टी जो मंशूर मूंखे त नज़र नथो अचे त जेको माना की ईअं हुजे जेको मुल्की लेवल जे लाइ 10-15 सालनि जी का प्लानिंग कंदो हुजे ऐं जेको अवाम जेको आबादी आहे उनजे रोज़गार जे लाइ, उन्हनि जे बुनियादी हुकूक जे लाइ, उन्हनि जी जेकी बुनियादी सहूलियतूं आहिनि उन जे लाइ को हुननि जेको अहिड़ो लाहे अमल जोड़ियो हुजे जंहिंखे उहे मंशूर जो नालो ॾेई सघनि। बसि पोइ इहो कमु ईअं ई हले थो पियो ऐं अॻिते बि मुंहिंजो ख़्यालु आहे ईअं ई हलंदो पियो। ऐं जीअं चवंदा आहिनि त ढकण वारी या जेकी हथोड़ी आहे या हिननि वटि हाणे हथ आई आहे, बको जेको इशू ॾिसनि था उन ते कील हणनि था ऐं उनखे ई हलनि था। बाक़ी हाणे हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांजे जेको आहे तवसस ऐं इजाज़ सां चवंदुसि त हिकिड़ी सुठी डेवलपमेंट इहा बि जेको आहे सो ॾींहं ॿिनि में साम्हूं आई आहे त सुप्रीम कोर्ट जे वेबसाइट ते बि हिकिड़ी मूं जेको आहे सो इश्तिहार ॾिठो ऐं 5 मेन न्यूज़ पेपर्स ते बि इहो इश्तिहार आयो आहे
जंहिंमें उन्हनि जेको आहे सो इहा शइ कई आहे त 2018 में जेकी सुप्रीम कोर्ट जी हिकिड़ी बेंच हुई उन इहो चयो त 62 ऐं जेको आर्टिकल 62 ऐं 63 जी इन में जेको डिस्क्वालिफिकेशन जो सिलसिलो हुयो पोइ वरी अॻिते ही जेकी 16 महीननि वारी असेंबली आई ऐं गवर्नमेंट आई त उन्हनि में इहा शइ थी त उन्हनि इलेक्शन जे जेको आहे सो सेक्शन 232 में अमेंड कयो त इहा डिस्क्वालिफिकेशन 5 सालनि ताईं थींदी जॾहिं त सुप्रीम कोर्ट जी जेको जजमेंट 2018 जी आहे उहा लाइफ टाइम आहे त उन जे लाइ इहो हिकिड़ो ख़ुशाईंदा सियासी पार्टियुनि जे लाइ हिकिड़ो ख़बर आहे त 5 न्यूज़ पेपर में इहा जेको इश्तिहार सुप्रीम कोर्ट ॾिनो आहे त इहो 2 जनवरी ते इहो फ़ैसिलो हिननि 7 रुकनी बेंच ठाहे करे हल करिणो अथनि त जेको पार्लियामेंट इहो इलेक्शन कमीशन एक्ट 2017 में जेकी अमेंडमेंट करे इहो चयो त इहो 5 सालनि ताईं थींदो उहो एग्ज़िस्ट कंदो या जेकी सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उहो ई इन फील्ड रहंदो त इन ते हिकु डिबेट थींदो ऐं इहा शइ हिकिड़ी नए मुस्तक़बिल जी सियासी मुस्तक़बिल जो तयन कंदो त इहा जेको आहे सो मिनिमम पनिशमेंट रहंदी ऐं जेकॾहिं इहा रही त पोइ खोड़ सारा जेके माण्हू सियासत जे मैदान में न 62-63 जो शिकार थिया आहिनि उहे वापसि अची जेको आहे सो पहुचंदा ऐं इहो सुठो अमल आहे जीअं भुट्टो साहिब बि चयो त हर सियासी नशोनुमा जे लाइ हर कंहिंजे बुनियादी हुकूक जो ऐं उनखे सियासत में दस्तरस ॾियण जो मौक़ो ॾियणु खपे बाक़ी जेको सियासी आहे अॼुकल्ह जो माहौल उहो मूंखे कंहिं बि क़िस्म जो नज़रियाती नथो अचे उहो को लॉन्ग टेन्यूअर जेकी असां ईअं चऊं त माना प्लानिंग ते डिपेंड हुजे ऐं उहो जेको फ्यूचरिस्टिक हुजे उहो कोन्हे को ऐं इन जा असरात छा था पवनि त पोइ जमहूरियत ऐं सियासत ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदी थी वञे अवाम जो जेको सियासी पार्टियुनि ते ऐं सियासत ते बिलीव आहे उहो घटि थींदो थो वञे पोइ हाणे तव्हां ॾिसो था त हेतिरा सारा अवामिल मिली करे बि इन इज़तिराब खे इन गुमान खे ख़तमु नथा करे सघनि त सुभाणे इलेक्शन थींदी या न थींदी इहे सभु शयूं इन जे करे पोइ बि इहो सवाल बि बरक़रार आहे त हिन खां जेकॾहिं इलेक्शन जीअं थियणु वञे पई सभु कुझु हाणे मामला नज़र अचनि पिया त हुन खां पोइ जेके नतीजा ईंदा छा ही पार्टीस हुनखे क़बूलींदियूं या न क़बूलींदियूं मुल्हन साहब इहो बि सवाल हाणे ज़हननि में गर्दिश करे पियो ॾिसो न असल में मसइलो इहो आहे त हर शइ जेका आहे उहा वाबस्ता हूंदी आहे हालात सां त हालात छा आहिनि मिसाल जे तौर ते फार्म भरणु आहे फार्म भरणु त को मसइलो ई न आहे असल मसइलो त आहे इलेक्शन कंपेन जो जी त आया इलेक्शन कंपेन कीअं थी हले ऐं हुनजे लाइ हुकूमत जेका आहे उहा छा थी करे पई ॿियो जेको इन खां बि वॾो आहे उहो आहे इलेक्शन डे त इलेक्शन जे ॾींहं ते उहो छा थो थिए छाकाणि त हाणे बि शिकायतूं अॼु बि मूंखे केतिरनि माण्हुनि ॿुधायो त डिप्टी कमिश्नर जेके पंहिंजो रिटर्निंग ऑफिसर थिया आहिनि उनजे रवैये जी शिकायतूं शुरू थी वियूं आहिनि पर इहे शिकायतूं हाणे इंसानी दुनिया आहे इन में त हलंदियूं रहंदियूं न पर इनखे जेकॾहिं उहे रफ़े कनि त वधीक बहितरु आहे ऐं उनखां अलावा जेको आहे आईंदा न थियनि त वधीक बहितरु आहे पर इलेक्शन जे ॾींहं ते बि ऐं जेको इलेक्शन जो अमलो इलेक्शन कराए थो उनजो किरदारु जेको आहे उहो बुनियादी हिकिड़ो कारण हूंदो आहे कंहिं इलेक्शन जे साफ़ ऐं शिफ़ाफ़ हुजण जो जेकॾहिं सभिनी खे वोट विझण जी आज़ादी हुजे सभिनी खे जेको आहे पंहिंजे माण्हुनि जे मर्ज़ीअ सां इलेक्शन थींदी हुजे ऐं उन में रुकावटूं न हुजनि ऐं त मुंहिंजे ख़्याल में इहा पाकिस्तान जे लाइ असांजे मुल्क जे लाइ तमामु भलो हूंदो छाकाणि त दुनिया में पाकिस्तान जे मथां हिन वक़्तु जेको सभ खां वॾो मसइलो आहे उहो जमहूरी चहिरो आहे सही छाकाणि त अॻियां जेके बि इलेक्शनूं थियूं आहिनि उन में अहिड़ियूं धांधलियूं थियूं आहिनि जेके सभिनी अखियुनि सां नज़र थियूं अचनि जंहिंजी तरदीद करण जी ज़रूरत ई न आहे त हाणे हीअ इलेक्शन जेका आहे इहा बि हिन मौजूदा जेका उबूरी हुकूमत आहे घटि में घटि उनजे लाइ इन करे तवक़ो रखूं था त हीअ इलेक्शन फेयर थींदी जिन जो पंहिंजो जेको आहे कोई कोन्हे को पर ज़ाहिर आहे त ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे त पंहिंजे तरफ़ां जेको कनि थियूं उनजो उनखे रोकणो ऐं फेयर इलेक्शन जे लाइ माहौल ठाहिणो इहो मीडिया खे बि असां दरख़्वास्त कंदासीं इहा ई ॻाल्हि जेका आहे असां हुकूमत जेका उबूरी आहे उनखे बि दरख़्वास्त कंदासीं ऐं सियासतदाननि खे बि चवंदासीं त बाबा ॻाल्हि इहा आहे त तव्हां असांजी सियासत जी बका तॾहिं थींदी जॾहिं असां फेयर इलेक्शन कराईंदासीं सियासी जमातुनि जी बि जेका आहे उहा ज़िंदगी उन में आहे उनजी बि इज़त इन में आहे त उहे जेके आहिनि फेयर इलेक्शन जे लाइ पंहिंजे पार्टी जे माण्हुनि खे तयारु कनि त बाबा जंहिंखे माण्हू वोट विझनि ज़ाहिर आहे हिकिड़े खटंदो उहो सभु त न खटी सघंदा बिल्कुलु सभिनी खे कॉन्ट्रीब्यूट करिणो पवंदो पंहिंजे पंहिंजे जाइ ते कॉन्ट्रीब्यूट करिणो पवंदो ऐं ज़ाहिर आहे जेको वरी बि जेको मुख्य किरदारु बीहंदो निगरान हुकूमत जो बीहंदो इलेक्शन कमीशन
जो इदारो उनजो किरदारु बीहंदो? फाइनल कमेंट अवांजो ज़मीर साहब। मां इहो चवंदुसि त तव्हां जे ऐं मौलाना साहब जे तसलसुल में त जेको पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे न, उहो पॉलिटिकल स्ट्रक्चर पॉलिटिकल पार्टीज़ ते बेस थो करे। जेकॾहिं उन्हनि खे इहो मज़बूत स्ट्रक्चर नाहे ठाहिणो त पोइ जेकी टीसरी क़ुवत हूंदी आहे, जेके असां टी ताक़त चवंदा आहियूं, उहा पोइ इन रिज़ल्ट्स ते ऑक्यूपाए थींदी आहे। इन जे करे जेकॾहिं तव्हांखे हटी करे सियासत करणी आहे तमामु ज़ाती इशूज़ खां, त पोइ तव्हांखे सियासत जे फ्यूचर जे लाइ, मुल्क जे फ्यूचर जे लाइ, आवाम जे फ्यूचर लाइ सोचे करे ऐं बाहिमी मिली करे हिकु एजेंडा तहत जेको आहे सो कमु कयो। उहा एजेंडा उहा हुअणु खपे त मुल्क में जमहूरियत हूंदी ऐं जमहूरियत हिन मुल्क खे अॻिते हलाईंदी। इहो जेकॾहिं सियासी पार्टियुनि कयो त पोइ मूंखे लॻे थो त हिकिड़ो पॉलिटिकल स्ट्रक्चर ठहंदो ऐं उहो पॉलिटिकल स्ट्रक्चर जेको आहे कंहिं टी ताक़त जी मुदाख़लत खे न इन कंदो न उनखे तस्लीम कंदो। ज़मीर साहब वरी महिरबानी मुंहिंजी, मौलाना असदुल्ला भुट्टो साहब वांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, मौलाना साहब खे, ज़मीर साहब खे मां ॿुधो, कुझु देरि लाइ ग़ज़ाला साहिब बि असां सां गॾु मौजूदु हुयूं। बाक़ी टेक्निकल सबबनि जे करे हाजी मुज़फ़र शुजरा साहब रेडियो के प्रोग्राम में शामिल न थी सघिया आहिनि। असीं के ॿिए प्रोग्राम में ज़रूरु हुननि जो मौक़िफ़ शामिल कंदासीं। सूरत हाल अवां जे आॾो आहे, ॻाल्हि थिए पई ऐं हर को पार्टी इहो ख़्वाहिश बि रखे पई, उमेद बि रखे पई त जेका इलेक्शन आहे उहा फ्री एंड फेयर थिए। पर ज़ाहिर आहे जेका ॻाल्हि हिते असांजे मौजूद पैनलिस्ट कई त हुन में सभिनी जो कॉन्ट्रीब्यूशन तमामु अहम हूंदो, जेतोणीकि जेका मुख्य ज़िम्मेवारी आहे उहा निगरान जेका सरकार आहे उनजे कुल्हनि ते आहे, उहो बार आहे। इलेक्शन कमीशन मथां उहो बार आहे। पर जेके स्टेक होल्डर्स, ॿिया स्टेक होल्डर्स आहिनि जंहिंमें पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, अवाम आहे, उन सां गॾोगॾु जेके ॿिया इदारा आहिनि, उन्हनि जो किरदारु बि तमामु घणो अहम हूंदो। अवां खां इजाज़त वठंदासीं। अवां जे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। अल्लाह हाफ़िज़।